सन में मला बिरादरी की क़ब्रुनि मां लाश कढी बेहुरमती करण वारे वाक़े खिलाफ़ बिरासिटीअ में सिविल सोसाइटी ऐं मला बिरादरी एहतजाज कंदे रोडनि ते निकिरी आई। सिंध धरती ते छा थियो आहे? हिते असां सां असांजी क़ौम सां वॾो ज़ुल्म आहे त कॾहिं भीलनि खे लाश नथा पुरण ॾियो, कॾहिं कूलनि खे तव्हां अंदरि पंहिंजे क़ब्रिस्ताननि में उते शमशान नथा करणु ॾियो। हीअ कहिड़ी विरासत थी वई आहे? ज़फ़र शाह सनाई उन्हनि जा जेके साथियारी आहिनि, टाउन जो अमलो आहे, उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। बंदा मुंहिंजी ज़मीन ते आखिड़िजी न हल, न ज़मीन चीरे सघंदे न को पहाड़नि जेॾो थी सघंदे। त जेके बि मुस्लमान आहिनि, कहिड़ी ज़ात जा आहिनि, कहिड़ी पात जा आहिनि, सभु पाण में मुस्लमान भाइर आहियूं। जेको बि जंहिं दफ़नायल आहे, हता कि गैर मुस्लिम जे बि लाश खे तकलीफ़ नाहे ॾियणी। इंसानियत जी तज़लील वारे हिन वाक़े सां हिक पासे सिंध जी सूफ़ियज़म खे नुक़सानु पहुतो आहे त ॿिए पासे इंतिहा पसंदीअ खे बि हथी मिली आहे, जंहिंखे रोकणु तमामु घणो ज़रूरी आहे। नबी साईं जिन जॾहिं चई विया आहिनि त बाबा अरबीअ खे अजमीअ ते, अजमीअ खे अरबीअ ते फ़ोक़ियत न आहे, त हीअ त सफ़ा ॼण किरियल माना जीअं हरकत चइजे। इन्हनि जो इहो मुतालबो आहे त सन वाक़े में जेके मुलविस माण्हू आहिनि उन्हनि खे केफ़रे किरदार ताईं पहुचाइण लाइ कानून जे कटड़े में आंदो वञे त जीअं सिंध जे माण्हुनि मां बेचैनी ख़तमु थी सघे। कैमरामैन शकील उमरानी सां गॾु राणा शेर